अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाला खुश है सब खैर त्यार मज़े में उम्मीद आए तो सब दोस्त खुश होंदा हो। दोस्तों मेले खाने अज वांदा थियायूं यको मेले में लगा पिया हासीं कमकार में अज वांदा थियासीं असांजो वीडियो ठाहियूं दोस्तनि जे लाइ। ॿिया कहिड़ा हाल अथव? खुश है में सब खैर त्यार कहिड़ा कहिड़ा दोस्त मेलो घुमण आया कमेंट्स में हेठि ॿुधाइजो। सो मेलो लाल साईं जो हाणे ख़त्म थियो खैरनि सां। अॼु 22 तारीख़ आहे, वरी हाणे रमज़ान शरीफ़ बीहंदो। आमद आहे रमज़ान शरीफ़ जी। हे अथव असांजो अबो गुलाम मोहम्मद जमाली नंढड़ो, हे अथव मीर मुर्तज़ा जंहिंजी झिरकी उॾामी हुई हाणे तयारु लॻो पियो आहे। ॿियो ॿुधायो कहिड़ा हाल अथव? तयारु आहियो? ख़ुशि मज़े में? यार मूं टेक्निकल चैनल पंहिंजो ठाहियो आहे, उते विज़िट लाज़मी कयो। यूट्यूब ते भला भला वीडियो उथो मां तव्हांखे उते भरे मोकिलियां, जंहिंमें मां तव्हांखे ॿुधायां थो फेसबुक पेज कीअं ठाहिजे, यूट्यूब पेज कीअं ठाहिजे, आईडी वीडियो वायरल कीअं कजनि, उहे सभु ॻाल्हियूं मां ॿुधायां पियो थो। सो हिकिड़े दफ़ा असांजे चैनल खे विज़िट लाज़मी कयो, वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी दोस्तों तव्हां ॿाहिरनि जी।